नाज़रीन, उमरकोट में रत जे रिश्तनि में ॾार 9 साला ॿारड़ी माउ ते इल्ज़ाम हणी माउ खां अलॻि रहण लाइ मामे जे घर पहुची वई। जी नाज़रीन, रिपोर्ट असद अली भुरगड़ी मुताबिक़ उमरकोट में रत जे रिश्तनि में ॾार 9 साला ॿारड़ी माउ ते इल्ज़ाम हणी माउ खां अलॻि रहण लाइ मामे जे घर पहुची वई। उमरकोट रौंझा पाड़े जी रहवासिड़ 9 सालनि जी ॿारड़ी परवीन रौंझो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी माउ समरीन उर्फ समानी मीरपुर ख़ास जी सियाल कॉलोनी में हिकु जॻह ते रहंदी आहे जिते गैर मर्द ईंदा वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जूं औरतूं बि ग़लति हरकतूं कंदियूं आहिनि। मुंहिंजी माउ मूं लाइ बि गैर माण्हू वठी अचे थी, असांखे ग़लति धंधो करण जो चवे थी, रात जो नशे आवर गोरियूं ॾिए थी। हिन चयो त आउं पंहिंजी ख़ुशीअ सां पंहिंजे मामा अब्दुल मजीद रौंझो जे घर में रहणु चाहियां थी, मुंहिंजी माउ वटि नथी वञणु चाहियां। हिन चयो त जेकॾहिं मुंहिंजी माउ जे हवाले कयो वियो या मुंहिंजी माउ मूंखे ज़ोरी वठणु आई त आउं ख़ुदकशी करे छॾींदसि। हिन चयो त मुंहिंजी अमड़ चवे थी त आउं ख़ादिम रौंझो वटि रहां पई, पर इहो कूड़ आहे। आउं ख़ादिम रौंझो वटि न पर मामे मजीद वटि रहां थी। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो हिकु भाउ कराची रहे थो, आउं हुन जे चवण ते मामे मजीद वटि रहणु आई आहियां। मुंहिंजे पीउ खे मुंहिंजी अमड़ घरां कढी छॾियो हो। फ़ाहिशी जो कमु हलाए रही आहे। हिन IG सिंध पुलिस DIG मीरपुर ख़ास ऐं SSP उमरकोट खां मुतालबो कयो आहे त आउं मामे मजीद वटि रहणु चाहियां थी, मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे माउ खां बचायो।